अम्मा खदीजा भी हाने वञंदा ॾह थिया 14 थिया मारे तक वधंदा था वञनि 20 थिया वधंदा था वञनि हे नबी जो कुरान पढ़े तॾहिं त जे पैगंबर मोकिलियो ई तोखे इन्हीअ करे आप कम कंदो कर अन अदलु अल कुरान उदलो माऊहिया वो कुरान तो बुधाया जेको कब्र में कम अचे हां असां के उहा शइ खपे जेका कब्र में भी कम अचे हशर में भी कम अचे वो कुरान मजीद अल्लाह जे आडो नबी भी न डकंदा पर असां जो नबी भी रब जे आडो हुज्जत करे न सघंदो कुरान मजीद हुज्जत कंदो इन सां लेखो न कर दुनिया निंड कंदी मांखे रात जो पढ़दो रब मोकल दे त मां जन्नत में वञूं कुरान जो हुज्जत कंदो बुधाए इन करे जो कुरान अल्लाह जो कलाम वया मानू वधंदा हुजूर कुरान दा पढ़ कुरान केर पढ़े नबी से जेड़ो कुरान असां पढ़ूं जमात बुधे असां पढ़ूं मलाक कुरान बुधन नबी कुरान पढ़े मलाक बुधन जिन्न बुधन हेरे कंडे बाडे मानू बुधन नबी कुरान पढ़े अल्लाह जी जात भी कुरान बुधे तो के निंद्रा रात दिया मस्करन जे कड्डा नथी मरनो हुजूर कुरान पढ़ियो हलंदे हलंदे 39 मर्द मायूं मुसलमान दिया 39 हां ये भर जाई थी बेबे बुझ जाएगा और सा 39 मर्द मायूं मुसलमान थिया तरक्की थींदी थी वञे हेॾो हुजूर दुआ घुरी अल्लाह ओ मुंहिंजा रब साईं ओ मुंहिंजा मिठा अल्लाह मके में पहलवान दारनी हिकु उमर बिन ख़त्ताब ॿियो उमर बिन हशाम बिनी मां हिकिड़ो मांखे लाड़े दे त दीन खे कुवत मिले हुजूर जी जुमे जी रात ही दुआ कबूल तू जुमे रात चोरियूं कर पराया गिला लताड़े जिनायूं कंदो ज़ालिमा हर रात अर्श के हिकड़ो झूठो इंदो जुमे वाली रात में 3 झूठा इंदा हां होका था जन आहे को माफी वठण वारो आहे को घुरण वारो जेकी घुरे त मां अल्लाह ॾियां दुआ कबूल थी वई कंहिंजी दुआई कहीं घुरी न तो गल वमार सल्ला इल्ला इतो नो गलाया रब जे फजल सां 48 साल ध्यान वाइदन कंदे 69 साल हो मेरा कुराड़ो हां पर कमाल हिन को नारे तकबीर शान कुरान सदको वला उनिया नबी अदम जेको नबियन जो नबी वमार सल्लल्लाहु इल्ला रहमतल लिल आलमीन एकड़ा था जो नबी के न था मन क्या था जो अली के न था मन गलत तो गलाए हे कुरान मथे दिया अली भी असां जो नबी भी असां जो छो नबी वट भी कुरान सोने अली वट भी कुरान अली उनन जो जन वट कुरान नबी भी उनन जो जन वट कुरान गल हिंदी गल काडे काडे
दुआ कबूल थी वई सुबह थियो ॾिठऊं त हज़रत उमर तलवार हथ में अचे थो हेरे मानन जे काॾे थो वञे चई मोहम्मद बिन अब्दुल्ला के कत्ल तो करण वञा छो इनकलाब आने छड़ियो तई पुटु हिक भरा त पीउ बी भरा जे पीउ बेहंदा त पुटु होड़े आ ज़ाल हेडे आ त मुड़स होड़े आ भाउ होड़े आ त भेण हेडे आ हिन वलवलो आने छड़ियो आ न छड़ीनो माल उन चेस खबरदार खबरदार अकेलो मोहम्मद करीम न थी अरे मलाइका उन जो परो डाजन हाँ शुक्र ये दीन तो समझाए जंहिंखे तो मस्करी समझो घर तो संभाल पंहिंजो उमर तुझे घर में तुझी भेण जेका कुरान पढ़ी रही आ पैटे मोटियो कावड़ अची दरवाजो खड़कायो तई भेण कुरान पई पढ़े बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम थकल हो त दुआ करो पूरो कलाक ॻाल्हाईंदुस मांखे रते देरे को हेठ वञणो आ अवल उन्हनि सां वाइदो हो ओ हिन मजबूर कयो अदे ज़ुबैर मां जो न ईंदुस तव्हांजे ॻोठ वारनि मां तारीख़ ॿ दफ़ा वठी कैंसिल करायूं या न वठो या छो था कैंसिल करायो या न वो हिन मजबूर कयो तॾहिं आहे तव्हांजी ज़ियारत कयमि थक हुई लही सूरत जी तिलावत कई हज़रत उमर जी भेण जो नालो फातिमा हो उन सूरत जी तिलावत कई जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई जाथे कुरान कोई दो ते रंग लॻल जन कुरान छड़ियो थी उहे ऋण में रुली ताहा मंज़लना अलैकल कुरान लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा ठरियो अंदर जो ठरियो बई तो मथे दादियां जो सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा भेण कुरान दी पढ़े हेरे गंडे इन मारण शुरू कियो धक्का थो हणे जवे दी अदा उमर तू खताब जो पुट आहे मां खताब जी न्याणी आ तू कुफर में पहलवान आहे मां इस्लाम में पहलवान आ तू मर्द आहे मां औरत आ तलवार खणी पेरन जे चोटी गऊ निड़ी ते कटण शुरू कंदे कुरान न छड़ीनी वा बंद न पई करे कुरान अल्लाह तू भी हला जोर मां भी हलाया तू मर्द मां औरत जदी भेण इन लफ्जन दे आई इन्नी अनल्लाह ला इलाहा इल्ला अना फअबुदनी वअकिमिस सलात लिज़िक्री इन लफ्ज़न ते आई उमर झुकी सुभान अल्लाह न तो करे झुकी पिया होडो दुआ भी कबूल हेडो कुरान भी रोआरे वे दो दस रोए दो भेण के तो जय अदी ओ अदी अदी माखे भी सबक कुरान जादे रोआरे वे तो माखे भी कुरान के मां तो के किया जा गुस्ल करे कपड़ा पाप करे त उस्ताद गंजे उस्ताद साईं ओरेया ओ साईं बाऊ
सदको वञा ॾिठुम तो के मोहब्बत में आई ते कुरान अल्लाह तो के रंगे कुरान झुकाए वे हजरत हेरे मारे कल्ले उमर के झुकाए वे जे गुस्ल करे जो कपड़ा पाप करे तो उस्तादन जे उस्ताद वट वठी अलाए हजरत उमर जे तो हेरे तलवार हिया मियान में कपड़ो हिया गिजीअ में आ हुजूर जे आडो आयो आडो पान झुकाए साबी उठी बिया 39 मर्द मायूं न छडींदासे उमर के नबी तई पुजण न दींदासे अलाए केड़े ख्याल सां आयो आ हुजूर दे साबी आया उमर अची रहियो आ नबी सही फरमायो उमर जा रास्ता बंद न कयो उमर लड़न न थो अचे गुलाम बनजण थो अचे मारे जिब्रील पुजियो आ जिब्रील रब जा सलाम खणी आयो आ पैगंबर दुआ कबूल कई माए उमर लड़न न थो अचे गुलाम बनजण थो नारे तकबीर शान हजरत उमर फारूक शान हजरत उमर फारूक हेरे कंदे जड़ी हुजूर जे अगे आयो कन खोली जाए क्यों बटी जाए अगे आयो नबी सही छा कई हेरे इए दा कन इए आयो एक तुझो गुलाम बन जा सदको जा हुजूर जा हथ मुबारक भी रहमत वाला अटे के लगे बाह न छाड़े लटे के लगे बाह न छाड़े सुकल बकरी जे थणन में हुजूर जो रहमत वारो हथ मुबारक लगे कुराड़ी जे घर जा थां खुटी पिया वने पर बकरी मु खीर न आंगुर मुबारक जो इशारो पिया कन जंडू पट्टू कर पियो थी वे यो असान जो नबी है बुदियाल दे अरे पंजर जे दी मुशा मरु कब्र में लौट मलाइका नेरन मंझन गडे रींदई दाढ़ी हुंदई नमाज हुंदई कुरान हुंदई मलाइका कब्र में इज्जत भी कंदई रियायत भी जो तो मां बस गालियों न थी मौत कलमोदा नबी सही पढ़ाइन साईं गुलाम बन जणायो भेण जे ज़बान मां कुरान ॿुधो आहे रोआरे वेठो आहे कुरान अल्लाह अकबर कलमो पढ़ायो जे तू भी सजो तुझी नबूवत भी सजी कुरान भी सजो हाने झटन गुजरी नबी सईंदा जन उठो मुंजा गुलाम तैयारी क्यों त नमाज पढ़ो नथा गलायो नमाज साईं काथे पढ़ंदो हजरत उमर जे काथे नबी जे उमर हलो दक्षिण कुंड में नमाज पढ़ो ये हां काबे में सोना के तो वारा यार काबे में माखे नमाज पढ़न न था जन काबो ठायो ई दादे इब्राहिम मां मोहम्मद जे लायो कुरान भी फरमाए दो वैसे अरफो इब्राहिमुल कवाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या आयत बड़ी जमाए जेका काबतुल्लाह जे खिलाफ ते लिखी भई आ केड़े पासे रहूं जाडो हजरत खलील जा कदम मुबारक शीशे में बंधन उन्हीं पासे रहूं या आयत लिखी भई गाबो ठायोई दादे इब्राहिम
मां मोहम्मद जे लाइ ठाहियो ई उनी हो जॾहिं काबे खे तैयार कयईं खलील छा मजूरी जाए सोन चांदी हीरा लाल के मकाडे कन छा खपई के आखिर ज़मान जेको मोहम्मद करीम पैदा कने वो मुझे पुश्त में पैदा कर यो काबे में पढ़ाए मागे मजूरी मिली अमरा मना जो जड़ी बचो जायो यो रख जातो थई हल काबो तैयार थियो मारे दल हाने मजूरी जे आखिर ज़मान नबी मुझे पुश्त में पैदा कर अमरा मना जो जड़ी बचो जायो लाइट बरी वई एरी लाइट वेठी मक्के में आ शाम जू मारियूं अखिन सां पई ॾिसां ओस ताईं लाइट वई जो हजरत खलील जी कब्र मुबारक शाम जे पासे दे आ शाम उत्तर दे आ मिसकाल ॾिनई खलील खे जे जान ला दुआ घुरी आई अज वो जमीन ते पूजी वियो आ हुजूर चयो त काबो ॾाढे इब्राहिम ठाहियो ई मुंहिंजे लाइ नथा छॾनि काबे में नमाज पढ़न हज़रत उमर के जोश तलवार खे मियान मां बाहर कढे विच चौकंदे आयो खबरदार मक्के जा मुशरिक जंहिंखे ज़ाला बेवाहियूं कराइणियूं उमर सां मुक़ाबिलो करे जंहिंखे बच्चा यतीम कराइणा उमर सां मुक़ाबिलो करे अॼु मां बि मोहम्मद करीम जे मथां कलमो पढ़ी उन जो गुलाम बणिजी आयो अॼु मुंहिंजो नबी नमाज काबे में पढ़ाई अल्लाह खुश करे सुभान अल्लाह जो हाने अबू जहल मिल रस्ते दे अबू जहल ये ज़ाल बेवाही कराइणी थी त मां मुक़ाबिलो कर अॼु मां हुजूर जो गुलाम बणिजी आयो हाने मारे कंदी जा जॾहिं हज़रत उमर मुसलमान थियो काफरन जा कंध लही केॾियूं भॼी पयूं हज़रत उमर मुसलमान थियो आसमान जे मलाइकन भी खुशियूं कयूं हने घर वेठे मिलियो थी कुरान कदर को नहीं रात दी मस्करन जे कढ नथी मरणो लो कब्र में याद नेरन मंझंद मलाइक गडे ॾींदई पर जे हिन जा हुक्म ॿुधी अखिन मां पाणी वहाई मलाइक चवंदई खिलंदो आ त जन्नत ॾे वरतियो घर वेठे मिलियो आ कदर कोने हुजूर जे सहाबा दुख खादा हुजूर जो गुलाम मिस्कीन जुलेबी नालो दज़ मारे कंदे जुलेबी नालो दज़ गरीब शिकिल जो साधनो नबी सैनी खिदमत कंदो हुजूर जी जुलेबी हिकड़े दी नबी सैदा जन मारे कंदे जुलेबी हुजूर जे कचहरीअ में वेंदो खिदमत कंदो हिया जी अॻियां वेहे टुकुर गबो मिले त अल्हम्दुलिल्लाह जे न पियो मिले तभी दीद नबी सही में हुई दीद हुजूर में हुई वो नबी जी ज़ियारत पियो करे त भुख उन लही सुभान अल्लाह नबी ज़िंदा जन जुलेबी जी सोना नबी यही जुलेबी शादी करने साईं मां गरीब मां मिस्कीन गरीब आया सोना नबी मां के केर दीनो नबी ज़िंदा फरमाइन ओ
जलेबी मदीने खां बारा मुझो आशिक दोराई मुझो परवानो दोराई उन्हीं के मां मोहम्मद जा वनी सलाम दे थकल हो भला दुआ घुरा ॾाढा चओ सुभान अल्लाह सलाम दे ऐं चवेस त तो वट जेका न्याणी वेठी आ हुजूर मोकिलियो आ उहा मूंसां पढ़ना जलेबी बि आयो आ गोले जी लदई सलाम ॾिनई फलाणो तुंहिंजो नालो आ के हा हुजूर तोखे सलाम ॾिनान तोॾे सलाम खणी आयो आ न्यापो बि खणी आयो आ नबी साईं जा सलाम ॿुधई ख़ुशीअ में घोड़ा वई हिकिड़ा दुख में घोड़ा वञा ॿिया ख़ुशीअ में वही चई जलेबी सदको वञा मां नबी साईं जे नाले जंहिंखे मां यादि आहियां अल्लाहु अकबर हुजूर मूंखे यादि कयो सलाम ॾिना अथई के हा न्यापो बि ॾिनई जेका तो वटि न्याणी वेठी आहे उहा मूंसां पढ़ना कन खोल ॻाल्हियूं न थी मस्किरा पिया थी सोच हक़ जो हुको कुरान थी ॻाल्हियूं काॾे कने ये वाटर भी न डब जाई हे कुरान समुद्र पार करे रब सां मिलाई नबी ज़ैन्या बोले नवाजे का तो वटन्यानी आ उआ मूसा पढ़ना चवे तो जलेबी पंज मिनट दर्श घरवारी सां सलाह कया आखिर उआ उन जी भी धन्यानी आ 5 मिनट जद घर आयो घरवारी के चई ओ मुजी प्यारी घरवारी हुजूर जलेबी बगे मोकिलियो आ सलाम भी ॾिना दई न्यापो भी मोकिलियो दई जेका असां वारी न्याणी आ उन जो निकाह नबी साईं चवंदा जलेबी बसां ते तुझी मर्जी कहिड़ी आ घरवारी थी चए जलेबी गरीब थकल नथो ॻाल्हाए जलेबी गरीब हिकड़े पासे न मिस्कीन बे पासे न शिकिल जो सादो असांजे न्याणीअ जी जिंदगी कीअं गुज़रंदी हल त नबी साईं ॾे हलूं उते था मदीने में ॻाल्हायूंसि ये न्याणी जा लफ्ज़ ॿुधे पई न्याणी हकल थी दे छा पई चए ओ बाबा खबरदार ओ अम्मा ओॾे हलण जी ज़रूरत कान्हे हिन खां मथे कहिड़ी कुंवार बख़्त वारी आ कंहिंखे अबो पढ़नाए चाचो पढ़नाए ॾाॾो पढ़नाए नानो पढ़नाए ॿाहिरि पढ़नाए मुंहिंजे लाइ घोट अरबी मोहम्मद करीम माॾे ॾेवारे मोकिलियो आ अबा मुंहिंजो घोट इहो आ मिस्कीन आ त परवाह नाहे पर जे शिकिल जो साजड़ो आ जंहिं जवान जो न्यापो खणी आयो आ उहो सुहिणो न बि त चोॾीअ जे चंड खां बि वधीक सुहिणो आ न्याणीअ चयो बाबा मुंहिंजो घोट इहो आ जेको नबीअ माॾे मोकिलियो आ हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में पढ़ा कंद ज़बान काॾे कई छा पढ़ा वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला अदा उठना ओ भाऊ अल्लाह वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला
वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा। हितों दो मां ॻाल्हायां कुराड़ो इहो हिन जो कमाल आहे। ॾाढा कर सुभान अल्लाह। हुजूर जो चेहरो भी डजेरो आखिर ज़ाल मुर्ज़ न्याणीअ खे वठी आया भई अदा न ॻाल्हायो भाऊ टोपी वारा छा आहे मेलो आहे ख़ुदा जे कर खुन था बिजो दर्द सां थो ॻाल्हायां तव्हांजूं मस्करियूं पोइ मस्करा घुरायो ज़ालिम न्याणी भी वठी आया मिठे मदीने में आया नबी संगे दादियों ओ सोना नबी तुझो पैगाम पहुतो ये न्याणी भी वठी आया हुजूर जो चुले भी बजो निकाह मां मोहम्मद पान पढ़न मारे गन्ने मां निकाह पढ़न हाय हाय कंजो मौलवी निकाह विजन हुन मिस्कीन जो निकाह हुजूर पान था पढ़ निकाह पढ़ियो दुआ था घुर छा चयो आए अल्लाह मुझे दुआ के कबूल कर जुलेबी बजे घर में बरकत कर नबी संगे दुआ घुरी त उन इलाके जो जुलेबी वो अमीर थी सब जो सुभान अल्लाह पहिरियों नंबर अमीर बन ये नबी दी दुआ थोड़ो वक्त गुजरियो कुछ वक्त गुजरियो हेडो जिहाद जो ऐलान थियो जुलेबी बजी शादी भी नहीं जला रबी मोहम्मद करीम रबी मोहम्मद करीम घरवारी के पोते गए जिहाद के मैदान में आयो छक्का भर घेरे विदन एक जाज आखिर पान भी शहीद थियो अल्लाह ये आज कहा तू दाढ़ी न थी वणे पटको न थो वणे कुरान न थो वणे नमाज न थी वणे लहू कब्र में त खबर पवई अल्लाह हुजूर साहब आगे चयो लाश गोलियो साहबी मोटी आया सही कोई कोने वञो लाश गोले जो साईं कोई कोने के हलो त मां मोहम्मद पान दो हला लाश गोले ॾिठो त जुलेबी बजो लाश विछन काफरन जे विच में पयो साईं खयो त बेन के न चयूं गुलामन के त हथ विझायो पाण खयूं हर नबी के 40 मर्दन जी ताकत हूंदी आहे असांजो नबी त सभिनी खां मथे आहे पान खणी कुले मुबारक दे रखियो जुलेबी बखे अजी उते जाते लाश रखला उते रखियो जनाजो भी जुलेबी बजो पान पढ़ायो दऊं अरे कब्र में दा दफन कन हुजूर कब्र में पान लजान वरे वा जुलेबी बच्चो जो वक्त जो हुजूर जे गुलामी जे करे कमाए वए जे कब्र में नबी से जन्नती लथा हुआ कब्र बारा मिट्टी हुंदी अंदर बिश्त जो बाग हुंदी वड़े वादा जुबैर अहमद एडो कुरान पढ़ायो थी जंजी पहिरियों तिलावत रब पाण कया जमात रंग जी वई जमात जूं दिलियूं धोपी पयूं जमात जा कुरान जे करे ईमान ताज़ा थिया जंजो ठरियो आ बई हथ मथे करे सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा कदर को नहीं जन नबी सां गुजारियो
उन्हनि खां पुछ हाणे माण्हू वधंदा विया हा उमर भी मुसलमान थियो अन्या वधिया हाणे 313 थिया 313 हेॾों बदर जी लड़ाई थी हुजूर शादा जन मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब होॾों हज़ार थी हेॾों 100 थी हुननि खे जुटियूं पेरनि में मुंहिंजा पेरें उघाड़ा हुननि खे तीर तलवारियूं मुंहिंजा बेज़मरा हो घणा मुंहिंजा थोरा हो खाधो खाई आया थी मुंहिंजा पेट बुखिया थी हुजूर सिर मुबारक सजदे में रखी हे लफ्ज़ बिया जवन या हय्यू बुध जाए हुजूर सिर मुबारक सजदे में रखी उन रब के प्यासा देने मारे गन्ने जेको सदाई जीअरो या हय्यू या कय्यूम बिरहमतिक अस्तगीथ अल्लाह ये लफ्ज़ जे जिब्रील आयो हुजूर के जी सोना मुंह मुबारक मथे करो दुआ तवानी कबूल थी वया काफरन जो मुंडियूं लई वयूं काफर बदर में फट गिनदा दोबारा खिलंदा काफर अखिन सां जन्म जी बादा ॾिसन दोबारा अखिन सां जन्नत सुभान अल्लाह अरे मानू मदद करना दी लालच दे रब मदद करनो बिना लालच जे हुआ मौलाकुम व निमल मौला व निमन नसीर छड़ियो अंदर कुरान सां जागू वेठो गालियूं कयूं दम कुरान पढ़ियो उन्हीं के सदी नौकर फतह मिली वही बदर में वरी ऊद जी लड़ाई थी हे दीन तो समझाए अकेलो मोहम्मद करीम चारों तरफ दुश्मनान कोई कोने गद हुजूर कुरान पढ़ियो मेहनत कई 313 सच्चा होला मानू वधंदा विया बदर जी लड़ाई थी 70 कारी कुरान जा शहीद किया विया मुनाफिकन हुजूर जो नंद मुबारक शहीद थियो हाने हुजूर साहबा के ताजन तहां जो रायो केड़ो आ सही अन्या असा को तो पूछे कुराड़ो साहबी उठी भी जो आ कुराड़ो चारई तरफ जे तो सोना नबी उत्तर ओलह दक्षिण ओभर चारई तरफ निहारियोंदा तुझे हुक्म जी देरा बच्चा छड़े आया से अल्लाह वचन छड़िया से अब डाडे जो दीन छड़े आया हूँ सब कुछ कुर्बान करे आया हूँ बाकी जान बचिया हाने तुझे हुक्म जी देरा ऐलान कर द मैदान ते लही पाऊं ये शहीद थी अल्लाह जो दीदार करे वो जन्नत दे वन अन्या मानू वधंदा विया हुजूर मेहनत कई हज़ारे मानू थिया हाने काफर डकन था छा कयूं जे ताइफ वारा भी मुसलमान थिया खैबर वारा भी मुसलमान थिया अरे मदीने वाला भी अबू सुफियान आयो कहीं हेदम हिंदाई अबू सुफियान जी घरवारी रोइन पिया हुजूर दे वठी हलो असा माफी वठण आया हुजूर जे अल्लाह हे अबू सुफियान वारा आया हाने काफर फत कंदा की कंदा से हुजूर जा गुलाम खुशू पिया कन न छडींदा देन बिलाल के मारा दिनो अमार के मारा दिनो सुमैया के उठन में बदराए अधद करायो हिनन सा बलांद कंदा से हां हाने छा थे नबी साईं गाजन अज बदले जो ॾींहुं नाहे सभिनी खे मां माउ भुॻियो अॼु को वञा हुजूर जे नाल तो
तोरे कुरान को खणी जे भी माफ न तो करे अल्लाह माफ क्यों साईं सुफियान आयो अबू सुफियान घरवारी हिंदा नबी जे पैगंबर तू भी माफ करे मां भी माफ दो ज्ञान हलंदे हलंदे मक्को भी फतह जो इन्ना फतहना लग फतहन मुबीना दुखन सा आयो हुजूर हिकड़े जने मेहनत कई रंग लगिया अजो किरोड़न में मर्द मायूं मुसलमान यो कुरान जो मेहनत पैगंबर किया मेहनत सहाबा किया ॾींहों ॾींहुं वधंदा विया इहा आयत जॾहिं जिब्रील खणी आयो हुजूर ख़ुशीअ में कारो बटको वधो ख़ुशीअ में न पिया मापिन माॾे तक जॾहिं इहा आयत नाज़िल थी त मक्को फतह थियो हुजूर चयो त कॾहिं हिन मके मां तौहीद जे करे मां मोहम्मद रोई निकितुमि अॼु रब जेको वाइदो कयो त मोटाईंदो मां इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान लरादुक इला मा वड़े वादा ज़ुबैर अहमद ऐं जमात जेका तो सां गॾु आहे मुबारक थो ॾियां अॼु अहिड़ो क़ुरान पढ़ायो थी जंहिंजो जबल बि ॿार न खणी सघियान अॼु जमात जा अंदर क़ुरान धोई अल्हम्दुलिल्लाह पूरो कलाक अल्लाह ताला मुंहिंजे ॻाल्हाइण खे अञा 5 मिंट मथे वियो